जी नाज़रीन, गोसपुर मामा सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तक जे PPMPA सरदार मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदरानी सां मरहूम भाउ मीर माजिद ख़ान सुंदरानी जी वफ़ात ते ताज़ियत खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। 139(4) मुताबिक़ सिंध जे विरहाङे बाबति बहस नथो करे सघिजे। अॼु MQ वारनि जेके इहो बहस कनि था, इहो इनखे छेड़ियो वञे थो, छा इहो नेशनल या इंटरनेशनल साज़िश त न आहे? सभिनी खां पहिरीं दफ़ा मां जिते दड़ी मीर आबिद ख़ान सुंदरानी साहब जे नंढे भाउ मीर माजिद ख़ान जी रहलत ते उन्हनि सां गॾु हुज़ूर खाई करणु आयो आहियां ऐं सॼी पार्टी असां सभु पीर साहिब सां हिन दुख में उन्हनि सां गॾु आहियूं। तव्हां सवाल कयो आर्टिकल 149(4) जो, या जेको मुतहदा क़ौमी मूवमेंट वरी शुरू कयो आहे, इहा का नई ॻाल्हि कोन्हे। हर 2-3 सालनि खां पोइ कंदा आहिनि। ख़ासि तौर ते पहिरीं त हिननि वटि जेको कराची जी लोकल गवर्नमेंट हुई, मेयर हो, त इहे ख़ामोश हुआ। का शइ न हूंदी अथनि त वरी हिकु क़िस्म जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। पर मां तव्हां खां थो पुछां, मूंखे छॾियो ऐं जेको कयां या न कयां, तव्हां सभु हिते बीठा आहियो, छा तव्हां सिंध जी विरहाङे जी को ॻाल्हि कंदो त उनखे उहा ॻाल्हि करणु ॾींदो? तव्हां न ॾींदो त पोइ तव्हां सभु मूंसां गॾु आहियो, असां तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु आहियो, त कीअं थींदी अहिड़ी ॻाल्हि? सो हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो। असां का साज़िश कोन्हे। साज़िश कामयाबु करण लाइ या अहिड़ी साज़िशुनि जे लाइ तव्हां उनखे ॾींदो, इजाज़त ॾींदो? बिल्कुलु इजाज़त कोन ॾींदो, मूंखे ख़बर आहे। इन करे इहे साज़िशूं कॾहिं कामयाबु न थींदियूं। PTI तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर PP सरकार सिंध सरकार जे ख़िलाफ़ उन्हनि आगाही मुहिम हलाइण जो हिकिड़ो ऐलान शुरूआति कयो, छा चवंदो तव्हां? इन्हनि ख़तमु कॾहिं कयो इहा मुहिम? ख़तमु ई कोन कई, पहिरें ॾींहं खां पिया था कनि। सियासत सभिनी जो हक़ आहे, उन्हनि खे इजाज़त है, भले सियासत कनि। रशीद कह रहे हैं कि मैं बिलावल भुट्टो मौलाना फजल रहमान का डेटा ज़ाहिर करूँ, यहाँ पर क़यामत बर्पा हो जाएगी, इसमें ऐसी क्या बात है? ये शेख रशीद से पूछें भाई, ये जो बातें करता है शेख रशीद को पता नहीं क्यों सीरियस लिया जाता है। उनकी जो हिस्ट्री है उससे सब वाकिफ़ है। मैं नहीं कहना चाहता कुछ, लेकिन इन चीज़ों को सीरियस ना लिया करें। रशीद इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां जेका मुलाक़ात बि थी आहे, बहितर थियो आहे। ऐं ॿियो जेको हिन वक़्तु KCR मनसूबे ते 10 बिलियन ख़र्चींदा ऐं सिंध जेका आहे सो असां सिंध सां गॾु आहियूं ऐं मां हर 15 ॾींहं जेका कराची पहुचंदुसि ऐं मीटिंगूं थींदियूं। इन वाले छा चवंदुसि? मुंहिंजी शेख रशीद सां हिकिड़ी मुलाक़ात ज़रूरु थी आहे KCR जे सिलसिले में। अॼु खां कुझु 3-4 महीना पहिरीं जॾहिं सुप्रीम कोर्ट हिन केस खे खयो हो, ऐं असां पाण चाहियूं था त इहो KCR जो मनसूबो जल्द सां जल्द मुकमल थिए ऐं फेडरल गवर्नमेंट सां जी असांखे ज़रूरत पवंदी साकार जी हिन लाइ। सो सिंध सूबे जी तरक़ी लाइ त असां बिल्कुलु पंहिंजो जेको आइनी किरदारु आहे उनखे पूरो करण लाइ तयारु आहियूं। इनखे आउं शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत थो कयां। अहिड़ी हालत में जॾहिं गुरबत तमामु वधी वई आहे, हिन मुल्क में जेको करोना वारो मर्ज़ अञा हले थो पियो, असां वटि माकड़ जो मसइलो आयो, वरी हींअर जेको ॿोॾि आई आहे, ख़ासि तौर ते असांजा 8-9 ज़िला जेके लेफ्ट बैंक ते आहिनि, इहे त टोटल 20-21 ज़िला इफेक्ट थिया आहिनि। इन वक़्त में ग़रीबनि ते वधीक बोझ विधणु इन जी सख़्तु मज़म्मत थो कयां। मीटिंग्स में कुछ कहते हैं और बाहर जाकर कुछ कहते हैं। ऐसे कभी नहीं हुआ है। मैं जो चीज़ है, अगर ऐसी बात है नहीं, और अगर कहते हैं तो मैंने नहीं सुना कि उन्होंने ये बात कही है। उनको मैं जो बात है अपनी मीटिंग्स में पूरी तरीके से पेश करता हूँ। जो खिताब किया, उस खिताब को आप किस तरह से देखते हैं? देखिए, हर मुल्क के वज़ीर आज़म को या जो हेड ऑफ़ स्टेट होते हैं, हेड ऑफ़ गवर्नमेंट होते हैं, उनको ये सितंबर में UN की एक इजलास में खिताब करना होता है। पिछले साल भी किया था, इस साल भी किया। मैं सिर्फ ये कहूँगा कि ज़मीनी हक़ाइक़ उससे मुख्तलिफ हैं, वो ट्रांसलेट होता हुआ नज़र नहीं आ रहा वो जो बात करते हैं। और मैं सिर्फ यही कहूँगा वज़ीर आज़म से कि वो अपना आइनी किरदार पूरा करे और सबसे पहले अपने मुल्क के लोगों में जो तकालीफ़ है, ख़ास तौर पे मैं सिंध सूबे का वज़ीर आला हूँ, तो सिंध के अंदर जो अभी हालिया बारिशों की वजह से जो सैलाबी सिचुएशन पैदा हुई है, उसमें लोगों का ख्याल करें।